पीआईए की नुक़सान पहुचाईंदड़नि जो एहतिसाब थियण घुर्जे। पीपल्स पार्टी निजकारी जे अमल खे संजीदगी सां वरितो आहे। पीआईए जी निजकारी करण दौरान मुलाज़िमनि ऐं असासनि जो ख़्यालु रखणु घुर्जे हा। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप हिकु मॉडल हुजणु घुर्जे। सिंध में केतिराई मनसूबा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलिया पिया वञनि। पीपी अगवान शाज़िया मरीज़ जूं हुमायूं खान ऐं सेहर कामरान सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त बार बार निजकारी जो नारो हणण बदिरां वफ़ाक़ी हुकूमत खे उनखे ख़ानगी भाईवारी सां हलाइण जो मनसूबो ठाहिणु घुर्जे। क्रेडिट चेंज जे करे पाकिस्तान खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। इस्लामाबाद में खजी जा वण लॻाइण खां अॻु इहो ॾिसणु ज़रूरी आहे त उन मख़सूस ज़मीन ऐं मौसम लाइ कहिड़ा वण मुनासिब आहिनि। तरक़ी जे नाले ते माण्हुनि खे बेघर करण जी मुज़म्मत कनि था। ऑर्डिनेंस जारी करण खां अॻु बि इत्तेहादी पार्टियुनि सां सलाह मशवरा थियणु घुर्जनि। पीपी अगवान हुमायूं खान चयो त सदर जी मंज़ूरी खां सवाइ ऑर्डिनेंस जारी करणु इंतिहाई संगीन मामिलो आहे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुर्जे। इहो सच आहे त कुझु फर्म्स मुल्क मां वञी रहिया आहिनि। असांखे तस्लीम करणु घुर्जे। टैक्स या एनर्जी क़ीमत वधीक आहे। असां जेतिरी ड्यूटीज़ वधायूं असांजे लाइ नुक़सानु आहे। ड्यूटीज़ खे मुनासिब बणाइणो पवंदो ऐं कारोबारी लागत घटि करणी पवंदी। नाने वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो पाकिस्तान पॉलिसी डायलॉग खे ख़िताब। संदसि चवणु आहे त सरकारी इदारनि में हर साल अटकल 1000 अरब रुपया ज़ाया थी रहिया आहिनि। यूटिलिटी स्टोर पीडब्ल्यूडी ऐं पास्को खे बंदि कयो वियो। उन्हनि इदारनि खे ॾिनल सब्सिडी में करप्शन थी रही हुई। नायब वज़ीर अदब इसहाक़ डार चयो आहे त मुआशी बहितरी लाइ इहो तरीक़ेकार बणाइणु घुर्जे जेको सियासी तब्दीलियुनि सां मुतासिर न थिए। हाणे पॉलिसी ते अमल थी रहियो आहे। क़ौमी एयरलाइन जी निजकारी जो अमल कामयाबी सां मुकमल थियो। सिंध जे गवर्नर थरकोल एंड एनर्जी बोर्ड तरमीम बिल 2025 ते सही करे छॾी। थरकोल एंड एनर्जी बोर्ड तरमीम एक्ट 2025 लागू थी वियो। थरकोल एंड एनर्जी बोर्ड खे टैरिफ में क़ीमतूं मुक़ररु करण जा इख़्तियार मिली विया। कोयले जी क़ीमत ऐं चार्जिस ते कंट्रोल जो इख़्तियार बोर्ड वटि हूंदो। थरकोल एंड एनर्जी बोर्ड पंहिंजनि फ़ैसिलनि ते नज़रसानी करे सघंदो। बोर्ड खे फीस लागू करण ऐं फ़ैसिलनि जो जाइज़ो वठण जो क़ानूनी इख़्तियार हासिल हूंदो। सनअतुनि ते सुई सदरन गैस कंपनी तरफ़ां लागू कयल कैप्टिव टैरिफ गैर आइनी करार। सिंध हाई कोर्ट जी आइनी बेंच केस जी ॿुधणी दौरान कैप्टिव टैरिफ खे आइन जी उबतर करार ॾिनो। अदालत फ़ैसिले में चयो त सनअतुनि ते कैप्टिव टैरिफ लागू करणु क़ानूनी ऐं आइनी घुरिजुनि जे ख़िलाफ़ आहे। तंहिं करे उनखे बरक़रार नथो रखी सघिजे। अदालत सुई सदर गैस कंपनी खे हिदायत जारी कई त कैप्टिव टैरिफ जी मद में सनअतुनि खां ओगारियल रक़म ईंदड़ गैस बिलनि में एडजस्ट कई वञे। रिथाबंदी ऐं तरक़ी वारे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो जी सदारत हेठि इजलास सालियानी तरक़ियाती प्रोग्राम 2025-26 में शामिल नवनि स्कीमुनि जी मंज़ूरी ऐं अॻभराई ते ग़ौर। इजलास में ज़िले ठठे ऐं ख़ैरपुर जे मुख़्तलिफ़ रोडनि जी तामीर ऐं मुरम्मत बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। जाम ख़ान शोरे हिदायत कई त तालीम खाते जी जारी स्कीमुनि खे जल्द मुकमल कयो वञे त जीअं शागिर्दनि खे बहितर सहूलियतूं मुयसर थी सघनि। तरक़ियाती स्कीमुनि में कंहिं बि क़िस्म जी लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब पारां पानी जी खोट जो एतिराफ़। संदसि चवणु आहे त एतिराफ़ करियां थो त शहर जो अवाम पानी खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे।
शेरशाह, लियारी, बल्दिया, कोरंगी, न्यू कराची, नाज़ नदमाबाद रुकना थो तो माण्हू चवनि था त पाणी नाहे। जेकॾहिं को फ़ैसिलो कयूं था त 20 खां 25 माण्हू उन जे ख़िलाफ़ अची था वञनि। MQM PTI जमायत इस्लामी खे चवां थो त उहो गॾिजी वेहूं, ॻाल्हि ॿोल कयूं ऐं शहरियुनि जा मसइला हल कयो। मेयर कराची मुर्तज़ा वहाब जहांगीर रोड जी नई सिर अॾावत सां गॾु मुख़्तलिफ़ तरक़ियाती कमनि जी पीड़ जो पथर रखी छॾियो। ककड़ बरसा हेस्को जी नाअहली, लड़कियल बिजली तारुनि मां करंट लॻण सबबि ॿ ॼणा फौत, 3 ज़ख़्मी। बॉडी में 11,000 वोल्टेज जी लड़कियल बिजली तारुनि में ॻोठाणा वकोड़जी विया। करंट लॻण सबबि 10 वरे जो शाहज़ेब जुड़ेजो ऐं चाचो मोहम्मद असलम जुड़ेजो फौत थी विया। फौजी एहलकार रहमान जुड़ेजो ऐं 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं। ज़ख़्मी गड़ती जोगी हालत में तालके इस्पताल मुंतक़िल। भोजपुर भरिसां पुलिस ऑपरेशन दौरान ॾोहारी मारिजी वियो। कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाने जी पुलिस चमाल वारे इलाइक़े में जाफ़री टोले ऑपरेशन कयो। फायरिंग जी ॾेवड़ दौरान ॾोहारी अली मदद उर्फ़ बदलो जाफ़री मारिजी वियो। पुलिस मूजिबि मारिजी वियल ॾोहारी मथां मुख़्तलिफ़ थाननि ते केस दाख़िल थियल हुआ। कंबर बरसा हथियारबंदनि जी फायरिंग में 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी। सरकारी हथियारपुर बाग लाड़ो पुलिस पिकेट तां ड्यूटी करे 2 एहलकार वापस अची रहिया हुआ त ग़ैबीदेरो रोड ते फुर जे इरादे सां बीठल हथियारबंदनि मथां फायरिंग करे गोलियूं लॻण सबबि अमजद झतियाल ऐं अली असगर बबर ज़ख़्मी थी पिया। हथियारबंद सरकारी हथियारपुर करे फरार, ज़ख़्मी एहलकार इस्पताल मुंतक़िल। कराची जे सदर वारे इलाइक़े में रेढ़नि वारनि जी बदमाशी, ट्रैफिक पुलिस अमलदार ते तशद्दुद। रेढ़े वारे जी ट्रैफिक पुलिस SI ते तशद्दुद जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। पुलिस कार्रवाई कंदे केस दाख़िल करे जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। उडेरीलाल स्टेशन में स्कूली इमारत की ज़बू हालत ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जो एहतजाज। कोट बाऊ खान पठान जे प्राइमरी स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि बुनियादी सहूलियतुनि जी अणून ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। स्कूल जी मरम्मत कराए फर्नीचर समेत ॿियूं बुनियादी सहूलियतूं फ़राहम करण जो मुतालबो। दुनिया के बेन मुल्क जियां तुर्किया में गैर कानूनी अफगानिन जो घेरो तंग। अफगान तालिबान रिजीम जी इंतिहापसंद पॉलिसियुनि सबबि अफगान छिड़पसंद खिते लाइ अज़ाब बढ़जी विया। तुर्किया में रिहायशी दस्तावेज़ न हुजण ते 18 अफगानिन खे गिरफ़्तार करे ड्यूरेशन सेंटर मुंतक़िल कयो वियो। वरी मीडिया मूजिबि गुज़िरियल साल बि तुर्किया में 42,000 खां वधीक गैर कानूनी अफगानिन खे गिरफ़्तार कयो वियो हो।
ॾखण अफ्रीका जे दौरे लाइ पाकिस्तान वुमेन्स T20 वनडे क्रिकेट टीम जो ऐलान। पाकिस्तानी वुमेन्स टीम 10 फरवरी खां ॾखण अफ्रीका जो दौरो कंदी। फातिमा सना ॿिन्ही फॉर्मेट में टीम जी क़यादत बरक़रार रखंदी। सायरा जबीन ऐं हमना बिलाल खे स्क्वाड में पहिरियों भेरो शामिल कयो वियो।